बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही पसे पाण खे, पाण ही महबूब, पाण ही खलके खूब, पाण ही तालिब तुंजो, पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत प्रिय जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सब सब होई हाल मुंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन जेके तव्हां हिन वक़्तु पंहिंजूं टेलीविज़न स्क्रीन्स ऑन करे मेहरान टेलीविज़न ॾिसी रहिया आहियो, तव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां सलाम पेश करियां थी ऐं भलीकार बि चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं आयल जेके बि असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजो सलाम क़बूल पवे। अॼु जी जेका ट्रांसमिशन आहे सतों रोज़ो आहे, ख़ैर सां माशाअल्लाह असां पाण सतें रोज़े में आहियूं। अॼु मुंहिंजे ज़हन में सवाल पैदा थिए पियो त पाण इबादत छो कंदा आहियूं, पाण ज़िक्र छो कंदा आहियूं, पाण नमाज़ छो पढ़ंदा आहियूं, पाण रोज़ो छो रखंदा आहियूं, पाण क़ुर पाक जी तिलावत छो कंदा आहियूं। असांखे या त जन्नत जो शौक़ु हूंदो आहे या त दोज़ख जो डपु हूंदो आहे। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो कौल मुबारक आहे त आउं जन्नत जे शौक़ खां या जहन्नम जे डप खां इबादत कोन कंदो आहियां। ऐं इबादत इन जे लाइ कंदो आहियां छो त मुंहिंजो रब पाक आहे ई इबादत जे लाइक़ु। ऐं बेशक असां जेकॾहिं चंद घड़ियुनि जे लाइ सोचूं था त हू परवरदिगार आहे ई इबादतुनि जे लाइक़ु, जंहिं फरमायो आहे फ़बी आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, तव्हां परवरदिगार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां झुटलाईंदव, कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां मुंहुं मोड़ींदव, कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां तव्हां इनकार कंदव। कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे, मां जॾहिं पंहिंजा नेल्स कट कया पे त मुंहिंजो नेल थोरो एक्स्ट्रा कटिजी वियो। ऐं कल्ह मां पंहिंजी दोस्तुनि सां गॾु हुयमि ऐं बार बार मां उन्हनि खे चयो पिए त मूंखे ॾाढो सूरु पियो थिए हथ में। मूंखे अहसासु थियो त थोरी जेकॾहिं थोरी किथे बि असांखां कोताही कमी थिए थी, किथे थोरो असांखे धकु लॻे थो, किथे थोरी असांखे तकलीफ़ थिए थी। कॾहिं कॾहिं थींदो आहे न अखि में को कखु पइजी वेंदो आहे, असांखे एतिरी तकलीफ़ थींदी आहे, असां बार बार कोशिशि कंदा आहियूं अखि साफ़ु थिए, असां सही तरीक़े सां अखि छिंबी सघूं, सही तरीक़े सां असां जेको आहे सो रिलैक्स थी सघूं, सही फील करे सघूं। त वाक़ई में असां पंहिंजे परवरदिगार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां मुंहुं मोड़ींदासीं। असां ठीकु ठाक आहियूं, सिहतमंद आहियूं, असां वटि दुनिया जी हर आसाइश मौजूदु आहे, असांखे हथ पेर पंहिंजा सलामत मिलियल आहिनि ऐं सिर्फ़ु फ़क़ति असांखे महिनत करण जी ज़रूरत हूंदी आहे त उहे दुनियावी शयूं त असां जोड़े वठंदा आहियूं। पर छा असां पंहिंजे रब सां उहो तालुक़ु जोड़े सघंदा आहियूं, उहा कनेक्टिविटी छा असां पंहिंजे परवरदिगार सां जोड़े सघंदा आहियूं जंहिंजी ज़रूरत हूंदी आहे। इंसान खे सभु कुझु मिली वेंदो आहे, पर हा कॾहिं कॾहिं जॾहिं इंसानु बिल्कुलु वेही वेंदो आहे, थकिजी पवंदो आहे, टुटी पवंदो आहे, को सहारो आसपास कोन हूंदो आहे त हुन परवरदिगार जी ज़ात हूंदी आहे। ऐं पोइ हा ज़हन में कनेक्शन जी जॾहिं ॻाल्हि निकिरे थी, रब सां जॾहिं ॻांढापे जी ॻाल्हि थोरी चुरे थी ज़हन में, त पोइ इहो अहसासु थिए थो त अलाह पाक सां जेकॾहिं कनेक्शन असांजो स्ट्रॉन्ग हुजे त पोइ जेके मुश्किलूं आहिनि इहे बि शायदि असांखे आसानी में तब्दील थींदियूं नज़र ईंदियूं। व्यूअर्स, हीउ टॉपिक अहिड़ो आहे जिन ते पाण जेतिरो ॻाल्हायूं घटि आहे ऐं यकीननि अॼु जी हिन महफ़िल में अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके इस्लामिक पर्सपेक्टिव में हूंदियूं, इस्लाम जी रोशनी में हूंदियूं ऐं कोशिशि कंदासीं त हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए अव्हां ताईं असां पहुचाए सघूं। नाज़रीन, अज़मत रमज़ान खे ख़ूबसूरत कंहिं बणायो आहे, असां सां स्पॉन्सरशिप कंहिंजी मौजूदु आहे, ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो ऐं BBS खे पाकिस्तान जी नंबर 1 चांहि बि चयो वञे थो। नाज़रीन, उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो असां सां सहकार मौजूदु आहे ऐं नेल्सन पेंट्स जे लाइ चयो वञे थो त आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो ऐं ज़िंदगी जा तमामु रंग यकीननि हसीन हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि। नाज़रीन, उन खां अलावा अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग ठाहिण वारनि जो। टैंग एनर्जेटिक ड्रिंक, एनर्जेटिक रमज़ान ऐं टैंग जा डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, 4 खां 5 ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि ऐं गॾोगॾु टैंग में विटामिन C आहे, विटामिन D सां भरपूर आहे ऐं हीअ ड्रिंक ज़िंक सां पिणु भरपूर आहे। नाज़रीन, उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन, उन खां अलावा सहकार असां सां वाइल्ड वेंचर जो मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया।
वाइटल जो सहकार असां सां भरपूर मौजूदु आहे, वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं नाज़रीन उन खां अलावा JS बैंक जो सहकार असां सां मौजूदु आहे। JS बैंक क्रेडिट कार्ड तव्हां ठाराए सघो था ऐं मसइला जेके बि थींदा आहिनि फाइनेंशियली उन्हनि खां तव्हां आसानी सां जान छॾाए सघो था, उहे मसइला हल करे सघो था। JS बैंक जो क्रेडिट कार्ड ठाराए JS बैंक वधिणो आहे अॻिते। नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण, सिंधी मेज़बानीअ जो राज़ बि चयो वञे थो। ऐं असांजो ख़ूबसूरत किचन सजायल आहे जेको टपाल मेज़बान जो सजायल आहे, टैंक जो सजायल आहे ऐं किचन खे संभालींदा आहिनि असां वटि हूअं बि असां सां साथ निभाईंदा आहिनि असलम साहब। तव्हांखे मां भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? माशाल्लाह ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। असलम भाउ तव्हां ॿुधायो, कल्ह जो ॾींहुं वरी अॼु जो ॾींहुं रोज़ा तकड़ा तकड़ा गुज़रनि पिया, कीअं तव्हांजा रोज़ा गुज़रनि पिया, कीअं ही ॾींहं गुज़रनि पिया माह रमज़ान जा? शुक्र आहे मुंहिंजे रब जे अहसान आहिनि, अलाए करम आहिनि जो बसि असांखे हिन जो माना गनीमत जे लाइ असांखे माना ॾिठो मला असांखे असां हिन लाइक़ु त कोन आयासीं असां, पर अलाह असांजे मथां रहमतूं कयूं आहिनि। अलाह पाक त पंहिंजे बंदनि जे लाइ यकीननि हज़ारे नेमतूं रब जूं असांजे लाइ आहिनि। बसि एतिरो चवंदा आहियूं न को चांस मिले त हीउ पूरो असांखे चांस मिले थो, पूरो पैकेज मिले थो बल्कि। अच्छा, उन खां अलावा असां जेकॾहिं टैंक जी ॻाल्हि कयूं त टैंक तव्हांखे कीअं स्पेशल लॻंदो आहे? टैंक त मूंखे त आहे पर मुंहिंजे पंहिंजे घर में इहा टैंक इस्तेमालु कंदा आहियूं असां, छो जो मां ख़ासि तौर ते जीअं तव्हां वेंदो वञण सां ई टैंक ठाहींदो आहियां, मुंहिंजे लाइ रखंदा आहिनि टैंक, अची तव्हां ठाहियो टैंक। ज़बरदस्त। त मां ठाहींदो आहियां त मुंहिंजा ॿ ॿार आहिनि उहे अची साम्हूं अची बीह रहंदा आहिनि, मूंखे तव्हां टैंक कीअं था ठाहियो? त मूं चयो हीअ त सिंपल रेसिपी आहे जो माना आराम सां मां त ठाहे सघां थो, पर ॿार बि ठाहे सघनि था ऐं आराम सां माना जेको ज़बरदस्त। असलम साहब, असां नाज़रीन अॻियां वधूं था ऐं असांजे प्रोग्राम में आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं। अॼु जे प्रोग्राम में मुफ़्ती साहब असांखे थोरी देरि में जॉइन कंदा ऐं हींअर असांखे कारी मोहम्मद नौमान सियाल जॉइन करे चुका आहिनि। तव्हांखे मां भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह जी। ऐं नाज़रीन उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि मक़बूल अहमद सुल्तानी साहब, तव्हांखे भली कार चऊं था, अस्सलाम वालेकुम। नाज़रीन उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद सलीम भाउ खे मां भली कार चवां थी। ऐं असां वटि हिकु ॿिया बि असांजा नात ख़्वान जॉइन करे चुका आहिनि, बिलाल रज़ा, मां अदा खे भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाल्लाह जी। मां चाहींदसि त असां शुरूआति तिलावत खां कयूं ऐं कारी मोहम्मद नौमान सां मौजूदु आहे, तव्हां खां शुरूआति कराईंदासीं। बिस्मिल्लाह कयो। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما
وقل ربي أدخلني مدخل صدق وأخرجني مخرج صدق واجعل لي من لدنك سلطانا نصيرا وقل الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا صدق الله العظيم आमीन आमीन सुभान अल्लाह माशाल्लाह ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधंदासीं बिलाल रज़ा असां सां मौजूदु आहिनि बिलाल रज़ा नातिया कलाम अव्हां खां ॿुधणु चाहींदासीं बिस्मिल्लाह कयो अव्हां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझो मिठड़ो मोहम्मद ईंदो अतिसार सभिनी जी लॻंदो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद ईंदो अतिसार सभिनी जी लॻंदो ॾींहुं क़यामत जे गॾु हूंदो पंहिंजी उम्मत खे न छॾींदो ॾींहुं क़यामत जे गॾु हूंदो पंहिंजी उम्मत खे न छॾींदो पया खुलंदा ऐब सवाब जिथे हूंदो सुहिणल हाज़िर पाण उते पया खुलंदा ऐब सवाब जिथे हूंदो सुहिणल हाज़िर पाण उते ग़म को बि न दिलि में रहंदो अतिसार सभिनी जी लॻंदो ॾींहुं क़यामत जे गॾु हूंदो पंहिंजी उम्मत खे न छॾींदो हा थींदो पुछाणो सभ खां सभु माफ़ कराईंदो रब खां सभु माफ़ कराईंदो रब खां पोइ को बि सवाल न पुछंदो पोइ को बि सवाल न पुछंदो अतिसार सभिनी जी लॻंदो ॾींहुं क़यामत जे गॾु हूंदो पंहिंजी उम्मत खे न छॾींदो ग़म को बि न दिलि में रखिजे ओ वञी साम सैयद जी वठिजे हा वञी साम सैयद जी वठिजे साणे सभ जो महेसर थींदो साणे सभ जो महेसर थींदो अतिसार सभिनी जी लॻंदो ॾींहुं क़यामत जे गॾु हूंदो पंहिंजी उम्मत खे न छॾींदो ॾींहुं क़यामत जे गॾु हूंदो पंहिंजी उम्मत खे न छॾींदो माशाअल्लाह ऐं तव्हां शुक्रगुज़ार आहियां तव्हां आया हो बिलाल तव्हां टाइम ॾिनो असांखे ऐं नाज़रीन हिन वक़्तु टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो अज़मत रमज़ान में असां साही जी तरफ़ वधंदासीं अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप ब्रूक बॉन्ड सुप्रीम इंडस्ट्री मौजूदु आहे हमेशह खां नालो आहे
हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो सहकार असां सां मौजूदु आहे। तव्हां नेल्सन पेंट्स जी फ्री कलर एडवाइसरी सर्विस पिणु इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट जो बि मशवरो हासिलु करे सघो था। नाज़रीन, उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे टैंग ठाहिण वारनि जो। टैंग जा डिफरेंट फ्लेवर्स आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजो मयार बहितरीनु रखे थो। नाज़रीन, उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे कोइस जो। ऐं कोइस वारा चवंदा आहिनि हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो सहकार असां सां मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। नाज़रीन, असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान सां सहकार फॉर्मी जो मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ स्लोगन आहे फॉर्मी जो। ऐं JS बैंक जो सहकार असां सां मौजूदु आहे। JS बैंक वधिणो आहे अॻिते। टपाल मेज़बान जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। कारिनवनि जो ॾिसंदा रहिजो अव्हां जी पंहिंजी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में आऊं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। असांखे हिन वक़्तु अलामत साहब ज्वाइन करे चुका आहिनि। अलामत ताहिरुल तहरी साहब, तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। ऐं उन खां अलावा असां सां भरपूर सहकार टैंग ठाहिण वारनि जो मौजूदु आहे एनर्जेटिक रमज़ान एनर्जेटिक ड्रिंक टैंग जी। नाज़रीन, उन खां अलावा सहकार असां सां क्विज़ जो मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो सहकार अज़मत रमज़ान सां भरपूर मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा JS बैंक जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। नाज़रीन, उन खां अलावा माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं असां अॻियां वधंदासीं, हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदा हलंदासीं ट्रांसमिशन जे तरफ़। असांखे ज़ारा साहिबा बि जॉइन करे चुकियूं आहिनि। ज़ारा साहिबा खे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो ज़ारा? माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह आऊं ठीकु आहियां। अलामत साहब, अॼु ख़ैर सां सतों रोज़ो आहे, सतें रोज़े में पाण आहियूं ऐं मूं चयो पिए त अॼु बरकतुनि ते रहमतुनि ते असां उन बाबति अव्हां जे ज़िक्र में ॿुधूं त माह रमज़ान जूं रहमतूं कहिड़ियूं आहिनि, बरकतूं कहिड़ियूं आहिनि। जी अलामा साहब, माह रमज़ान जूं रहमतूं बरकतूं फज़ीलतूं बिस्मिल्लाह फरमायो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला अत्ताइबून अल हामिदून अल आबिदून अस्साइहून अर्राकिऊन अस्साजिदून अल आमिरून बिल मारूफ वन्नाहून अनिल मुनकर वल हाफिज़ून लिहुदूदिल्लाह। सूरह तौबा जी आयत नंबर 112 में अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो, मोमिनन जूं 9 सिफ़तूं ऐं 9 ख़ूबियूं अल्लाह ताला बयान फरमायूं। जंहिंमें पहिरें नंबर ते अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो अत्ताइबून, तौबा करण वारा, गुनाहनि खे छॾण वारा, बुराई खे छॾण वारा ऐं बुराई खे छॾे करे अल्लाह ताला जे बारगाह जी तरफ़ रुजू करण वारा, इहे ईमान वारा आहिनि। उन खां ॿिए नंबर ते हामिदून, अल्लाह ताला जी हम्द करण वारा, अल्लाह ताला जी तारीफ़ बयानु करण वारा, अल्लाह ताला जी वॾाई बयानु करण वारा। जीअं असां नमाज़ में बीहूं था, जेको पहिरियों असांजो जुमिलो आहे अल्लाहु अकबर, इहो अल्लाह ताला जी वॾाई बयानु करे थो, अल्लाह ताला जी तारीफ़ बयानु करे थो। उन खां पोइ असां वरी पढ़ूं था सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक इस्मुका व तआला जद्दुका, इहा बि सना आहे, अल्लाह ताला जी तारीफ़ आहे। वरी उन खां पोइ वरी पढ़ूं था अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम, इहा वरी अल्लाह ताला जी हम्द ऐं सना, अल्लाह ताला जी तारीफ़ ऐं अल्लाह ताला जी वॾाई बयानु कजे थी।
इहा मोमिन जी ॿी ख़ूबी अल्लाह ताला बयानु फ़रमाई आहे। 3 नंबर ते अल्लाह ताला फ़रमायो अस्साइहून, सैर करण वारा। हाणे हिन लफ़्ज़ जेको साइहतुन आहे, अरबी में इन जी मीनिंग आहे सैर करणु, तफ़रीह करणु। लेकिन अगरि असां गौर कयूं त हिन मां मुराद आम सैरो तफ़रीह कोन्हे जेको असां हिकिड़ी प्लानिंग सां हिकिड़े शहर खां ॿिए शहर वञूं था, घुमण जे लाइ वञूं था, या जिस्मानी तस्कीन जे लाइ वञूं था, इहा सैर न, बल्कि इन साइहतुन जे मीनिंग में, इन जे तर्जुमे में, इन जी वर्डिंग में जेको तमामु मुफ़स्सिरीन ऐं मुतरज्जिमीन जेको तर्जुमो कयो आहे उहो कयो आहे रोज़ेदार। साइहतुन सभई रोज़ेदार, रोज़ेदार। हाणे साइहतुन मां मुराद रोज़ो छो वरितो वियो, इन जी तफ़सील मुफ़स्सिरीन किराम बयानु फ़रमाइनि था त जॾहिं इंसानु बानो रोज़ो रखे थो ऐं रोज़ा रखी करे सभई कम अल्लाह ताला जी रज़ा जे ख़ातिर छॾे थो, जिस्म जे सैर में जिस्म खे तस्कीन मिले थी ऐं रोज़े में इंसान जे रूह खे तस्कीन मिले थी। उनखे अल्लाह तबारक व ताला जा अनवार ऐं तजल्लियात मिलनि था, अल्लाह सुब्हानहू व ताला जा फ़ुयूज़ ऐं बरक़ात मिलनि था, माह सियाम माह रमदानुल मुबारक जूं रहमतूं उनखे मिलनि थियूं। ऐं जॾहिं रूह खे रहमतूं बरकतूं मिलनि थियूं त उहा रूह हिन जहान जी बुलंदी खां मथे वञी पाक परवरदिगार जी वेझड़ाई हासिल करे थी, उन जी मारिफत हासिल करे थी, उन जी क़ुर्बत हासिल करे थी। इन जे करे अल्लाह सुब्हानहू व ताला रोज़े जे लाइ हिन आयत करीमा में सौम जो लफ़्ज़ या सियाम जो लफ़्ज़ न बल्कि साइहतुन जो लफ़्ज़ इरशाद फ़रमायो, ताकि ॿारनि खे ख़बर पवे त जेको रोज़ेदार रोज़ो रखे थो उनखे अल्लाह तबारक व ताला जे मोहब्बत जी ऐं मारिफत जी सैर हासिल थिए थी। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अलामा साहब, तव्हां जॾहिं जॾहिं बि अज़मत रमज़ान में तशरीफ़ खणी आया आहियो, पोएं साल ऐं हिन साल अॼु फर्स्ट टाइम आहे 7 रोज़े में तव्हां तशरीफ़ खणी अज़मत रमज़ान में आया आहियो। तव्हांजी गुफ़्तगू में एतिरी शीरीं आहे, मुंहिंजी दिलि न चवंदी आहे तव्हां स्टॉप कयां। माशाअल्लाह सां एतिरो ख़ूबसूरती सां तव्हां बयानु फ़रमाईंदा आहियो। पाण वधीक गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखूं था। ज़ारा साहिबा असांजे विच में मौजूदु आहिनि। ज़ारा, अव्हां ॿुधायो रमज़ानुल मुबारक जो महीनो कीअं गुज़रे पियो, माह रमज़ान जूं बरकतूं ज़ारा जी ज़ुबानी ॿुधणु चाहींदासीं। ताहिरा, रमज़ान जो महीनो तमामु ख़ूबसूरत बाबरकत महीनो ऐं जंहिंमें मुस्लमाननि खे त हूअं बि 5 वक़्त निमाज़ जेका आहे उहा फ़र्ज़ु आहे, बट असां हिन महीने में वरी ख़ासि तरीक़नि सां पंहिंजनि घरनि में एहतमाम कंदा आहियूं। रोज़ा रोज़ा खोलण जो माइटनि मिटनि खे इन्विटेशन्स ॾींदा आहियूं। हूअं घटि थींदो आहे, पर ही गॾिजाणियूं जेके हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि ऐं इहे करणु बि घुरिजनि। असां मां ऐं हिन रमज़ान में कुझु मूंखे इहे शइ बि फील थी त असां वटां इहे शयूं आहिस्ता आहिस्ता निकिरंदियूं पियूं वञनि, जेके असां एहतमाम कंदा हुआसीं असां पंहिंजनि घरनि ताईं महदूद करे छॾिया आहिनि। मतिलबु असां पंहिंजे फैमिलीज़ खे, जेके भेणूं भाउर हूंदा हुआ, रिश्ता नाता हूंदा हुआ, उन्हनि खे घुराए ऐं उन्हनि सां गॾु जेको सेलिब्रेशन्स कंदा हुआसीं। हीउ एॾो ख़ूबसूरत महीनो, सुहिणो महीनो, ऐं हिननि में पूरियूं रातियूं असांजा ॿार बि जाॻनि था, असां बि जाॻूं था। ऐं मतिलबु अॼु तव्हांजे सेट ते अची बि मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻो ऐं ॾाढो प्यारो लॻो। त अॼु मूंखे चेंज लॻो, छो जो आउं फस्ट टाइम रमज़ान जे महीने में तव्हां वटि आई आहियां, त मूंखे ॾाढो सुहिणो लॻो। तव्हांखे मुबारक हुजे हीउ बाबरकत महीनो। बिल्कुलु, ज़ारा साहिबा सुबुह महिराण में असांजो भरपूर साथ निभाईंदियूं आहिनि ऐं असांजे सॾ ते लबैक चई अॼु अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में पाण तशरीफ़ फ़रमा आहिनि। ज़ारा साहिबा, उनखां अलावा मां इहो बि पुछणु चाहींदमि, छाकाणि त हर ॾींहुं त तरबियत जो थिए थो, नो डाउट, पर माह रमज़ान में सम्झो थियूं अव्हां त पेरेंट्स खे बि वधीक कॉन्शियस हुअणु खपे, इस्लामिक तरबियत जेका थींदी आहे ॿारनि जी इन बाबति छा चवणु चाहींदा? असांजा ॿार ॾिसो मोस्टली अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा 2 ॿार आहिनि ऐं हिकिड़ी बिल्कुलु नंढड़ी आहे 7 इयर्स जी।
उहा बि हेसि ताईं हुन सभु रोज़ा रखिया आहिनि ऐं स्कूल बि वञे पई, छो जो ॿार स्कूल गोइंग जेको हूंदो आहे उहो वरी थोरो इरिटेट थींदो आहे त पेरेंट्स अवॉइड कंदा आहिनि या पर न आउं उन्हनि खे मोटिवेट कंदी आहियां त बाबा रोज़ो जेको आहे छॾिणो न आहे। जीअं आउं तव्हांखे चवां थी निमाज़ छॾणी न आहे तीअं रोज़ो बि न आहे छॾिणो, छो जो आउं पाण बि मुतक़ी आहियां, पाण बि निमाज़ पढ़ंदी आहियां। ज़ाहिर असांखे फैमिली बैकग्राउंड इहो आहे त असांखे फैमिली जी तरफ़ खां इहे शयूं मिलियल आहिनि। असां केतिरो बि बिज़ी आहियूं, इवन मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजे सलोन ते माशाल्लाह सां 20 खां 25 गर्ल्स हूंदियूं ऐं ॿिए सलोन ते बि 7 खां 8 गर्ल्स आहिनि, पर असां उन्हनि खे रोज़ा खोलाईंदा आहियूं ऐं उन खां अलावा जेको जी जी, छो जो सभु छोकिरियूं रोज़ा रखंदियूं आहिनि, क़ुर शरीफ़नि जो असां तिलावतूं वही कंदा आहियूं, छो जो स्टार्टिंग वारा ॾींहं असांजा हूअं बि फ्री हूंदा आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में त असांखे पंहिंजे ॿारनि खे इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां, ॾिसो असां मुस्लमान आहियूं, हर शइ असां सेखारियूं था, हर शइ असां हर तरबियत ॾियूं था, बट इस्लामिक तरबियत जॾहिं ॾियण जी ॻाल्हि अचे थी त असां थोरा पुठिते आहियूं जेसि ताईं मूं ॾिठो आहे। ॾिसो असांजी वियरिंग जेका आहे न उहा बि वॾी इन शइ ते असरअंदाज़ थिए थी, त मूं इहे शयूं बि ॾिठियूं आहिनि त असां जेको आहे पंहिंजनि ॿारनि खे जॾहिं असां पाण उहा शइ कयूं पिया त असांजो ॿारु असांखे जल्दी उन शइ खे पिक करे थो। ऐं सिर्फ़ु रमज़ान में न, रमज़ान त हूअं ई भलारो महीनो आहे, हिन में त तव्हां न चाहे बि तव्हां मुसले ते बीठा रहो, तव्हां न चाहे बि असां तिलावत करणु शुरू था करे सघूं, असां क़ुर शरीफ़ खणी पंहिंजो सिपारा पढ़णु शुरू कयूं था, त डेली असांजी इहा रूटीन हुजणु घुरिजे, छो जो इस्लाम त असां पाण मुस्लमान आहियूं त असां ते त फ़र्ज़ु आहिनि इहे शयूं। त हीअ त महीनो हूअं ई ख़बर न आहे छा आहे, बसि हिकिड़ो रहमतुनि भरियो महिमान रमज़ान तॾहिं चयो वेंदो आहे झटि गुज़री वेंदो आहे। जी अलामा साहब, अवां सम्झो था जीअं त मां सवाल करे चुकी आहियां ज़ारा साहिबा खां बि त हूअं बि हर ॾींहुं तरबियत जो थिए थो, पर माह रमज़ान में पेरेंट्स खे थोरो वधीक कॉन्शियस हुअणु खपे इस्लामिक तरबियत जे हवाले सां। जी असल में माह सियाम रमदानुल मजीद रमदानुल करीम अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां मुसलमाननि जे लाइ, मोमिननि जे लाइ हिकिड़ो ख़ासि इनाम आहे ऐं इन इनाम वारे महीने में अल्लाह सुब्हानहु व तआला एतिरी महिरबानी ऐं करम नवाज़ी फरमाए थो। 11 महीना जेका तरबियत असांजी असरअंदाज़ कोन थी थिए, असां तकरीरूं कयूं, असां स्पीचिस कयूं, असां जेके बि गैदरिंग्स हुजे उते केतिरो बि ॻाल्हायूं, उनजो एतिरो असरु कोन थो थिए। पर माह सियाम जी एतिरी रहमत वसी आहे ऐं उनजो जज़्बो अहिड़ो आहे जो वॾा त वॾा, नंढड़ा नंढड़ा ॿार, जीअं असांजी अदी ॿुधायो, नंढा जेके असांजा ॿार आहिनि उहे बि नमाज़ पढ़ण जी तरफ़ अची वञनि था, रोज़े जी तरफ़ अची वञनि था, क़ुर मजीद जी तिलावत ऐं ज़िक्र फ़िक्र जी तरफ़ अची वञनि था, ऐं इन में असांखे बि हिसो मिलाइणु खपे, हिसो मिलाइणु खपे। पंहिंजनि ॿारनि खे विहारे, जीअं अदी ॿुधायो त असांखे वॾनि मां इहा शइ मिली, असां वरी पंहिंजनि नंढनि में इहा शइ मुंतक़िल कयूं। मुबारक क़ुरान, नमाज़, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लामा साहब ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमायो आहे, छाकाणि त हीउ अमल जो महीनो आहे ऐं ॿार अमल खे घणो फॉलो कंदो आहे। नाज़रीन, वक़्तु साही जो थी वियो आहे। माह रमज़ान जी इन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां सहकार ब्रूक पॉइंट सुप्रीम डस्ट जो मौजूदु आहे। हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। उनखां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे क्विस्ट जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। उनखां अलावा वाइल्ड वेंचर, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फर्मी जो सहकार नाज़रीन मौजूदु आहे। उनखां अलावा सहकार मौजूदु आहे JS बैंक जो ऐं उनखां अलावा सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महरान टेलीविज़न। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊं दिलि जी गहराई सां ॿीहर भलीकार चवां थी। हिन वक़्तु तव्हां पंहिंजे घरनि में टेलीविज़न स्क्रीन्स ते इहा ट्रांसमिशन लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे। तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। को सुवाल जिते तव्हां सम्झो पिया त मुंझारो तव्हांखे महसूसु थिए पियो त अल्लामा साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू कंदा आहिनि इस्लामिक ईअं चऊं पर्सपेक्टिव में, इस्लाम जी रोशनी में ख़ूबसूरत तरीक़े सां सम्झाईंदा आहिनि। अल्लामा साहब, सूरह तौबा जी तव्हां 112 आयत ख़ूबसूरत आयत तव्हां पढ़ी ऐं उन बाबति मूं चाहियो पिए त वधीक तव्हांजो बयानु हुजे हिन प्रोग्राम में।
मूं अर्ज़ु पे कयो त अलाह सुब्हानहू व तआला 9 ख़ूबियूं बयानु फ़रमायूं आहिनि ईमान वारनि जूं। टे ते असां पहुतासीं अस्साइहून, उन खां पोइ अलाह फ़रमायो अर्राकिऊन, रुकू करण वारा, अस्साजिदून, सजदो करण वारा, वल आमिरून बिल मारूफ़, नेकी जो हुकुम ॾियण वारा, वन नाहून अनिल मुनकर, ऐं बुराइनि खां बचाइण वारा, यानी ॿियनि खे चङाई चवण वारा, बुराइनि खां रोकण वारा। ऐं 9 नंबर ते अलाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो वल हाफ़िज़ून लिहुदूदिल्लाह, अलाह तबारक व तआला जेके हदूं मुक़ररु कयूं आहिनि उन्हनि हदुनि जी हिफ़ाज़त करण वारा। इहे जेके 9 ख़ूबियुनि वारा जेके इंसान आहिनि, अॻिते अलाह इरशाद फरमायो व बशिरिल मुमिनीन, ए मुंहिंजा महबूब हिननि ईमान वारनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी, ईमान जी ख़ुशख़बरी ॾेई छॾ। ऐं जंहिंखे अलाह ताला ईमान जी ख़ुशख़बरी अता फ़रमाए, इन मां साबित थियो त उनजो ख़ात्मो इंशा अल्लाह ईमान ते ई थींदो। त जो अलाह तबारक व तआला जंहिंजे लाइ फ़ैसिलो जेको करे छॾे उन में तब्दीली कोन्हे। अच्छा, अलाह ताला उनखे ईमान वारो सॾियो आहे जंहिंमें ही 9 ख़ूबियूं हुजनि। अच्छा, जॾहिं रोज़ो अचे थो, रमज़ानुल मुबारक अचे थो, त बाने में इहे 9 जूं 9 ख़ूबियूं अची वञनि थियूं। अलाह ताला जी तारीफ़ बि करे थो, उन जी हमद बि बयानु करे थो, शुक्र बि करे थो। आम ॾींहंनि में असां मानी खाऊं था, खाधो खाऊं था, शुक्र शायदि असां न कंदा हुजूं, पर रमज़ानुल मुबारक में जॾहिं इफ़्तारी ते वेहूं था, जॾहिं असां शरबत जो हिकिड़ो गिलास पीऊं था, उन में त दिलि सां सुबहानल्लाह, सुबहानकल्लाहुम्मा लकल हम्द व लक शुक्र, इहे अलाह ताला जे शुक्र जा अल्फाज़ असां खां अदा थियनि था। असां दुआऊं घुरूं था इफ़्तारी जे मौक़े ते, उते असां इफ़्तारी करे वरी दुआ घुरूं था। अहिड़े नमूने असां ॿियनि महीननि में नेकी जो हुकुम एतिरो शायदि न ॾींदा हुजूं, लेकिन हिन महीने में असां पंहिंजनि ॿारनि खे चऊं था बाबा नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ी आहे तव्हां सुता पिया, तव्हां नमाज़ जी पाबंदी कई आहे, क़ुरान मजीद जी तिलावत कई आहे। आम ॾींहंनि में कोन था चऊं, पर हिन महीने में इहे 9 जूं 9 ख़ूबियूं अलाह सुब्हानहू व तआला रोज़े जे सदक़े में ईमान वारनि खे अता फ़रमाए थो। ऐं इन खां वरी पहिरीं असां आयत ॾिसूं त उन में अलाह सुब्हानहू व तआला इरशाद फ़रमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम, अलाह ताला मोमिननि जे जिस्मनि खे ऐं उन्हनि जे जाननि खे ख़रीद करे वरितो आहे। बेअन्न लहुमुल जन्नह, कंहिं बदिले में उन जे एवज़ में छा मिलंदो? अलाह फरमायो उन जे बदिले में मां तव्हांखे जन्नत अता फरमाईंदुसि। सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत गुफ्तगू नाज़रीन हली रही आहे। असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधंदासीं। असां वटि मौजूदु आहिनि नात ख़्वान मक़बूल अहमद सुल्तानी साहब। असां अव्हां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह करियो। हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा, हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा, शम्मा तूं ऐं मां पतंग परवाना जा सदके वञा, हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा, शम्मा तूं ऐं मां पतंग परवाना जा सदके वञा, हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा, तुंहिंजी आमद ते सजण बादे सबा झूमी उथी, तुंहिंजी आमद ते सजण बादे सबा झूमी उथी, बुलबुलूं बुस्तान में थियूं नग़मा खां सदके वञा,
हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा नूर अनवर जी झलक सां ई वया शर्माए जी नूर अनवर जी झलक सां ई वया शर्माए जी आसमान में कुतब कतियूं कह कशां सदके वञा हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा ऐ निगाहे नाज तुंहिंजी हिक नज़र जो ही असर ऐ निगाहे नाज तुंहिंजी हिक नज़र जो ही असर जान जा दुश्मन फिरी थिया मेहरबान सदके वञा हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा ऐसरा पाए करम ऐ दिल जे गुलशन जी बहार ऐ सरा पाए ऐ सरा पाए हुसन ऐ दिल जे गुलशन जी बहार फिक्र तुंहिंजी में फना कोनो मकान सदके वञा हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा शम्मा तूं ऐं मां पतंग परवाना जा सदके वञा हुस्न जी सरकार तुंहिंजी सूंहता सदके वञा सुभान अल्लाह माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत आवाज़ आहे तव्हांजो नाज़रीन वक़्तु साही जो थी वियो आहे अज़मत रमज़ान में टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चाहे आहे उन खां अलावा नेल्सन पैंथ रंग ज़िंदगी जो नाज़रीन सहकार में मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां टैंक ठाहिण वारनि जो ऐं टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना उन खां अलावा सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशीअ सां गॾु नाज़रीन उन्हनि खां अलावा सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं उन खां अलावा अज़मत रमज़ान में सहकार मौजूदु आहे फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी स्लोगन आहे फॉर मी जो ऐं नाज़रीन उन खां अलावा सहकार JS बैंक जो मौजूदु आहे JS बैंक वधिणो आहे अॻिते ऐं असां सां भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो BBS उन जी एतमाद ऐं मयार खे हाणे सिंध में खणी आई आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट चांहि खे चयो वञे थो त पाकिस्तान जी नंबर 1 चांहि आहे नेल्सन पैंथ जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे तव्हां क्वालिफाइड कंसल्टेंट सां बि राब्तो करे सघो था ऐं पंहिंजे घर खे बहितर खां बहितर बणाए सघो था ऐं ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत पिणु बणाए सघो था रंग ज़िंदगी जो नाज़रीन उन खां अलावा सहकार सां टैंक
जो मौजूदु आहे ऐं टैंग जो जेकॾहिं असां जे टेस्ट जी ॻाल्हि कयूं था त तमामु सुठो टेस्ट आहे जेको इम्यूनिटी सिस्टम खे पिणु स्ट्रॉन्ग कंदो आहे वाइटामिन सी सां वाइटामिन डी सां ऐं ज़िंक सां भरपूर आहे नाज़रीन सहकार असां सां मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार असां सां मौजूदु आहे उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल जो वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो नाज़रीन उन खां अलावा अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं उन खां अलावा JS बैंक जो सहकार मौजूदु आहे तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए सघो था ऐं पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे हल करे सघो था अज़मत रमज़ान सां नाज़रीन सहकार भरपूर मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण ऐं असां वटि आयल मुअज़्ज़िज़ महिमान बि हिन अङण ते मौजूदु आहिनि जेके असांजे अङण जी सूंहं आहिनि जेके ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बणाईंदा आहिनि ज़ारा साहिबा अव्हां खां नंढो सुवालु करणु चाहींदसि त असां अॼुकल्ह ॾिसूं था फूड जी कॾहिं ॻाल्हि कयूं था त फ्रोज़न फूड ऐं फास्ट फूड जी तरफ़ पाण ॾाढो तकिड़ा हली विया आहियूं त हीअ माह रमज़ान मदर्स खे कीअं तव्हां गाइड करणु चाहींदव त घर में रोज़ो आहे बेशक ऐं हाणे त गैस स्टोव तमामु घणो प्रॉब्लम आहे त घर में असां सुठो खाधो कीअं तयारु करियूं तारा पहिरीं त तव्हां फ्रोज़न फूड जी ॻाल्हि कई त फ्रोज़न फूड्स नो डाउट असांजे लाइ रेडी टू ईट हूंदा आहिनि बट उन्हनि में काफ़ी प्रिज़र्वेटिव अहिड़ा शयूं कयूं वयूं वेंदियूं आहिनि जंहिंजे करे असां सोचूं था त असांजे ॿारनि जे लाइ इहे हानिकारक आहिनि त कोशिशि कई वञे त अगरि मदर्स आहिनि त मदर जो कमु ई आहे माउ मतिलबु माउ ठाहे खाराइणो आहे हुनखे असां वटि त वरी मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त असां वटि सिलसिलो अहिड़ो हूंदो आहे त रमज़ान में ऐं मुंहिंजो हस्बैंड असां गॾिजी करे कुक कंदा आहियूं मुंहिंजो घटि उन में मतिलबु मौजूदगी हूंदी आहे कंट्रीब्यूशन हूंदो आहे मुंहिंजे हस्बैंड जी वधीक हूंदी आहे छो जो हू ख़ुशी महसूसु कंदो आहे तव्हां पंहिंजे ॿारनि खे तव्हांखे सभिनी खे हिकिड़ो सुठा ऐं फ्रेश खाधा खारायां त असां गॾिजी सॾिजी करे इहे एतमामु कंदा आहियूं सो इहे शयूं बार बार असां पंहिंजे ॿारनि खे बार बार फोर्स कराईंदा आहियूं त बाबा इहे तरियल शयूं घटि खाओ छो जो इहे तव्हांजे जेको तव्हांजो इंटरनली हा सिस्टम आहे उहो सॼो तव्हांजो डैमेज थी थो वञे त कोशिशि कजे फ्रेश फ्रूट्स जेके आहिनि उन्हनि जा चाट खाओ ऐं उन में बि मतिलबु तेज़ी घटि रखो जेका सिंपल फूड हुजे उहो वधीक प्रिफर करो ऐं पकोड़ा वग़ैरह बिल्कुलु खाओ ऐं रमज़ान में त इहे शयूं न हुजनि त पोइ रमज़ान जो मज़ो ई कोन थो अचे दस्तरखान अधूरो लॻंदो आहे त बिल्कुलु खाइणु घुरिजे बट घटि क्वांटिटी में खाइजे ऐं फ्रेश फ्रूट्स जीअं तव्हांजा हेल्दी लाइफ बिल्कुलु टैंक्स वग़ैरह तव्हां हींअर क्विज़ वग़ैरह रखिया आहिनि त इहे बि असांजे घरनि में बिल्कुलु हलनि था असां इन्हनि खे बि यूटिलाइज़ कयूं था ऐं असांजा ॿार बिल्कुलु पसंदि कंदा आहिनि इन्हनि जे कलर्स खे इन्हनि जे फ्लेवर्स खे त सभिनी खे चवंदसि इहो तव्हांखे परचेज़ बि करणु घुरिजनि अगरि तव्हां ॿिए कंहिं ब्रांड ते कमु कयो पिया त कोशिशि कयो त हिननि खे परचेज़ कयो ऐं यूज़ कयो तमामु सुठा आहिनि मुंहिंजा ॿार त ॾाढो पसंदि कंदा ज़बरदस्त ज़ारा असां वटि मौजूदु आहिनि नात ख़ान मोहम्मद सलीम जामलो भाउ खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं बिस्मिल्लाह कयो तव्हां सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन तुझे मूडे अची आका अखिड़ के विछाया मां लुड़े कण सां सभई रस्ता अजो रोई पिसाया मां तुझे मूडे अची आका अखिड़ के विछाया मां लुड़े कण सां सभई रस्ता अजो रोई पिसाया मां हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो मुॾे महर करे ईंदे दिलि जाए सजण साईं मूंखे क़बर अंदरि ॾींदे हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो मुॾे महर करे ईंदे
दिल जाए सजण साईं मूंखे क़बर अंदर ॾींदे अहिड़ो कुर्ब अची तूं कजां दुनिया खे ॿुधायां मां लुड़कण सां सभई रस्ता अॼु रोई पिसायां मां दिल दर्शन जे लाइ साईं रोए रड़े थी पई सालनि खां वठी मिठड़ा तोखे अर्ज़ करे थी पई दिल दर्शन जे लाइ ॾाढो रोए रड़े थी पई सालनि खां वठी मिठड़ा तोखे अर्ज़ करे थी पई सारो सन सजायो आहे सुणी सेज विछाया मां लुड़कण सां सभई रस्ता अॼु रोई पिसाया मां मूंखां माण्हू पुछा कनि था ई सिंगार भला कंहिं लाइ सारियूं गलियूं सजायूं अथई इंतज़ार भला कंहिं लाइ मूंखां माण्हू पुछा कनि था ई सिंगार भला कंहिं लाइ सारियूं गलियूं सजायूं अथई इंतज़ार भला कंहिं लाइ हर वक्त ख़ुशीअ में थो तोले ना तूं पियो ॻायां मां लुड़कण सां सभई रस्ता अॼु रोई पिसायां मां माशाल्लाह माशाल्लाह सलीम हिन भाउ। फेज़ जूणे जे ते को ख़ास करम करियो सारी उमिरि जेई दरड़े ते पियो हूंदो दिलड़ी थी घुरे होई तुंहिंजा अंगण बुहारिया मां लुड़कण सां सभई रस्ता अॼु रोई पिसाया मां माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो अमृतसर खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नाज़रीन सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो ऐं ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पैंट जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो उन खां अलावा नाज़रीन सहकार मौजूदु आहे टैंक जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्वेस्ट जो सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे ऐं वाइटल जो सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर दिस इज़ फॉर मी ऐं नाज़रीन सहकार मौजूदु आहे जयस बैंक जो जयस क्रेडिट कार्ड तव्हां ठहिराए सघो था ऐं पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे आसानी सां हल करे सघो था ऐं उन खां अलावा सहकार टपाल मेज़बान जो मौजूदु आहे सिंधी मेज़बानीअ जी सुञाण काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी हिकु दफ़ो ॿीहर
अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन टैंक जो सहकार मौजूदु आहे ऐं टैंक जा डिफरेंट फ्लेवर्स बि मौजूदु आहिनि। नाज़रीन उन खां अलावा सहकार मौजूदु आहे कोइस जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया नाज़रीन सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। वाइटल जो, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं उनखां अलावा स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर्मी जी, फॉर्मी खां अलावा JS बैंक ऐं JS बैंक खां अलावा टपाल मेज़बान, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण टपाल मेज़बान। ऐं टपाल मेज़बान जी ॻाल्हि कजे थी त भाउ असलम बि मौजूदु आहिनि। सो अॼु तव्हां टैंक रेडी कंदव? बिल्कुलु टैंक घणा रेडी फ्लेवर्स? कंदासीं। 5-6 फ्लेवर आहिनि, तव्हां पंहिंजे फ्लेवर जेको तव्हां पसंदि जो ठाराए सघो था तव्हां पाण। ज़बरदस्ती साम्हूं ॿ ज़बरदस्त फ्लेवर्स जी हा, मां चाहींदसि त तव्हां मार्केट में तव्हां बिल्कुलु ख़रीद करे सघो था ऐं पंहिंजो पाण पी सघो था, पंहिंजे ॿारनि खे बि पीआरे सघो था, पंहिंजे महिमाननि खे बि पीआरे सघो था। माशाअल्लाह जी। ऐं माशाअल्लाह उनखां अलावा तव्हां चांहि बि रेडी कंदा? बिल्कुलु बिल्कुलु चांहि बि रेडी कंदा। चांहि टपाल मेज़बान। टपाल मेज़बान सिंधी जी सुञाण आहे त इनजे करे चवंदा आहिनि महिमान लाइ ख़ासि हूंदी आहे टपाल मेज़बान। बिल्कुलु बिल्कुलु। नाज़रीन असां अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु असांजे ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। अल्लामा साहिबु, रोज़ो रखणु हिकिड़ो त आहे, ठीकु आहे, बुख उन ते रहणु, जंहिंजी अलाह खे बुख कोन आहे। तव्हांजी ईमान जी रब पाक खे तलब आहे ऐं सचाई जी तलब हूंदी, रब पाक इंसान खे उन सचाईअ जे ढांचे में ॾिसणु चाहींदो। सो असां रोज़े जो हिकिड़ो पर्पज़ असांखे सम्झायो। ऐं ॿियो मां चाहींदसि त थोरो तव्हां निखीअ खे बि टच कजो त रोज़े रखण जो जेको मख़सूस वक़्तु आहे, छो त आज़ान अची वेंदी आहे, घणा माण्हू उहो टाइम बि जेको आहे न चाहींदा आहिनि त खाईंदा पीअंदा रहूं या पाणी पीअंदा रहूं। जी बिस्मिल्लाह। त मुंहिंजा बाना बुखिया ऐं उञा रहनि, बेशक इहो मक़सदु कोन्हे। इन में हिकिड़ो ख़ासि फ़लसफ़ो आहे, इन जे पस मंज़र में हिकिड़ो ख़ासि मैसेज आहे ऐं हिकिड़ो ख़ासि इनाम रखियलु आहे अलाह ताला जी तरफ़ां। असांजे जिस्म में, यानी की असांजो हीउ ढांचो जेको आहे, वजूदु आहे, इहो वजूदु ॿिनि शयुनि सां ठहियलु आहे। हिकिड़ो रूह ऐं ॿियो हिकिड़ो असांजो हीउ जिस्म। इनखे असां चऊं था इंसान। अगरि असां इंसाननि में इहा जेका क़ुव्वत अक़ली आहे, इन क़ुव्वत अक़लीअ खे ख़तमु करे छॾिजे त असां में ऐं जानवरनि में ॿ शयूं कामन थी वेंदियूं। हिकिड़ी क़ुव्वत ग़ज़बिया ऐं ॿियो क़ुव्वत शहविया। इहे ॿई क़ुव्वतूं जेके आहिनि, जॾहिं इंसान अल्लाह सुब्हानो व ताला जे हुदूद खे किरास कंदे उन्हनि जो शिकार थिए थो त अल्लाह ताला जी नाफ़रमानी करे थो ऐं इंसानियत जा हुकूक लताड़े थो, पंहिंजे वालिदैन जा हुकूक लताड़े थो, पंहिंजनि भेनरुनि जा, भाइरनि जा, पाड़ेसीरनि जा, इहे सभई हुकूक जेके आहिनि उहो ख़तमु करे थो वञे। जीअं हिकिड़ो जानवर आहे, उनखे का ख़बर कोन्हे, का तमीज़ कोन्हे, उनखे सिर्फ़ु पंहिंजो शिकार उन ते नज़र आहे ऐं उन पंहिंजे शिकार जो ई मक़सदु रखी करे सुबुह जो निकिरे थो ऐं पंहिंजे शिकार करे ऐं वापसि अची राति गुज़ारे थो। अल्लाह सुब्हानो व ताला चाहे थो इंसानी जिस्म में जेके क़ुव्वत ग़ज़बिया या ॿियूं जेके बि क़ुव्वतूं रखियल आहिनि, उन्हनि क़ुव्वतुनि खे मैनेज करण जे लाइ, जीअं मिसाल इंसान जे जिस्म में कावड़ जी हिकिड़ी कैफ़ियत मौजूदु आहे, गुस्से जी हिकिड़ी कैफ़ियत मौजूदु आहे, लेकिन अल्लाह सुब्हानो व ताला चाहे थो इहो कावड़ जेका कावड़ आहे इहा बिल्कुलु एक्सट्रीम लेवल ते न पहुचे ऐं किथे इस्तेमालु थींदी इहा कावड़ ऐं किथे इस्तेमालु न थींदी, रोज़ो असांखे इहो सेखारे थो। असां खाऊं पीऊं था, जानवर बि खाइनि पीअनि था, लेकिन असांजे ऐं जानवरनि जे खाइण पीअण में इम्तियाज़ हुजे। असां खाइण पीअण में अल्लाह सुब्हानो व ताला जा पाबंद आहियूं, जानवर पाबंद कोन्हे, लेकिन असां पाबंद आहियूं। ऐं असां जेको खाधो खाऊं था उन खाधे जो असांजी तबियत जे मथां असरु पवे थो ऐं उन असर खां पोइ असां उहे शयूं अख़्तियार करियूं था, उन्हनि जी तरफ़ माइल थियूं था। अल्लाह सुब्हानो व ताला चाहे थो त रोज़ो जॾहिं बानो रखे, जेके बि जानवरनि वारियूं ख़ूबियूं सिफ़तूं इंसान जे जिस्म में शामिल आहिनि, उन्हनि खे कंट्रोल कयो वञे, उनखे मैनेज कयो वञे, ताकी इंसान पंहिंजे उरूज ते पहुचे, इंसान पंहिंजे आला अरफ़ा मक़ाम ते पहुचे, इंसान पंहिंजी इंसानियत वारे महराज खे माणे। ऐं इंसानियत जी महराज इहा आहे त बानो पंहिंजे परवरदिगार खे सुञाणे, उन जी अहकामात जी पैरवी करे, उन जी मुहबत ऐं उन जी मारिफत हासिल कंदे पूरी ज़िंदगी ऐं पूरी जमार उन अल्लाह ताला जी मुहबत ऐं मारिफत में गुज़ारींदे अल्लाह ताला जी वेझड़ाई हासिल करे। जॾहिं बानो रोज़ो रखे थो,
अल्लाह तबारक व ताला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकिड़े सहाबी हज़रत उमामा बाहेली रदी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे हिकिड़ो अहिड़ो अमल ॿुधायो जेको मूंखे फ़ाइदो पहुचाए, नफ़ो पहुचाए। जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो कोन फरमायो तूं नमाज़ पढ़ंदो कर नफ़ली, तूं नफ़ली रोज़ा रख, तूं नफ़ली उमरा कंदो कर, तूं नफ़ली ख़ैरात कंदो कर। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो अलैका बिस्सौम, तुंहिंजे मथां लाज़िम आहे त तूं रोज़ा रखंदो कर। छो? अॻिते फरमायो फ़इन्नहु ला मिस्ल लहू, छो जो इन जे मिसाल, इन जहिड़ो, इन जहिड़ी का ॿी इबादत आहे ई का। ऐं वरी ॿी रिवायत में फरमायो फ़इन्नहु ला इदल लहू, इन जी बराबरी वारो को बि अजर ऐं सवाब कोन्हे, जेतिरो रोज़े में अल्लाह ताला अजर ऐं सवाब ऐं जेके ख़ूबियूं रखियूं आहिनि ॿी कंहिं बि इबादत में उहे ख़ूबियूं कोन्हनि। हाणे असां ॾिसूं जॾहिं इंसानु रोज़ो रखे थो त रोज़े में ॿियूं जेके बि ख़ूबियूं आहिनि उहे सभु जूं सभु शामिलु थी वञनि थियूं। इबादत बि इंसानु रोज़े में करे थो, इबादत जो अनसर वधी वञे थो, सदके ख़ैरात जो अनसर वधी वञे थो, पाड़े ऐं मिटनि माइटनि सां जेको असांजो सिल रहमी जो सलूक आहे उहो वधी वञे थो। इन जे करे रोज़े जो को मिसल कोन्हे ऐं इन जी बराबरी आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब, मां सम्झां थी हीउ टॉपिक अहिड़ो आहे जंहिं ते जेतिरो अव्हां जो बयानु ॿुधिजे त मां सम्झां थी हीउ जेको प्रोग्राम जो ट्रांसमिशन जो मख़सूस वक़्तु आहे इहो ख़तमु थी वेंदो, पर भलायूं ऐं बरकतूं रोज़े जूं ख़तमु न थी सघनि। नाज़रीन, असां अॻियां वधूं था, ज़ारा साहिबा बि असांजे विच में मौजूदु आहिनि। ज़ारा, मां अव्हां सां डिस्कस करणु चाहियो पिए त आम ॾींहंनि में ऐं माह रमज़ान जे रोज़नि में डिफरेंस फील घणो थींदो आहे न पाण खे। आम रूटीन बिल्कुलु अलॻि आहे ऐं माह रमज़ान जो इहो मख़सूस जेको पैकेज मिले थो उन मां भरपूर फ़ाइदो हासिलु कयूं। त ज़ारा चाहींदसि त इहो थोरो डिफरेंस तव्हां बयानु कयो। ताहिरा, आम ॾींहंनि में त असां जा 2 टाइम हूंदा आहिनि जिन में असां खाईंदा पीअंदा रहंदा आहियूं, ठीकु आहे। रमज़ान में त उहो सभिनी खे ख़बर आहे त असांखे सहरी बि करणी आहे, असांखे अफ़तारी बि करणी आहे, पर असां अफ़तारीअ जो वरी एहतमाम कुझु यूनिक नमूने सां कंदा आहियूं त असां चाहींदा आहियूं असांजा दस्तरख़ान प्रॉपर तरीक़े सां भरियलु हुजनि। पर इहे दस्तरख़ान वरी जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि ताईं बि पहुचनि त आउं इन शइ खे वधीक प्रिफरेंस ॾींदसि त असां त अफोर्डेबल आहियूं। कल्ह जॾहिं आउं बाज़ारि वईसि कुझु फ्रूट्स वग़ैरह वठण जे लाइ त उते एतिरी महांगाई लॻी पई हुई त आउं इहो ई सोचां पई त असां त अफोर्डेबल्स आहियूं, असां त वठी सघूं था, असां त पंहिंजे ॿारनि खे खाराए सघूं था या असांजी पहुच जेसि ताईं आहे उन्हनि ताईं पहुचाए सघूं था। बट जेको ग़रीब आहे उहो सोचे थो त अॼु आउं हीउ फ्रूट वठी पियो वञा त छा आउं हिकिड़े ॿार खे खारायां, 2 ॿारनि खे खारायां या 5 ॿारनि खे खारायां। सो थोरो इन शइ ॾांहुं बि असांखे ख़्यालु करणु घुरिजे त अगरि असांजा दस्तरख़ान इलाही भरियल आहिनि त कुझु ॿियनि ताईं बि इहा शइ पहुचायूं, छो जो इहो फ़र्क़ु आहे रमज़ान में ऐं असांजे नॉर्मल डेज़ में। इहो फ़र्क़ु आहे त रमज़ान में असां रोज़ा रखूं था, पंहिंजो पाण खे असां इहो मतिलबु रोज़ो रखणु हिकिड़ो त अल्लाह ताला जी तरफ़ खां असांखे हिकिड़ो इनाम मिलियल आहे त इहो असांखे अवेल करिणो आहे। पर जेको नथो अवेल करे बि थो ऐं सॼो ॾींहुं सुम्ही निंड करे आराम करे को मतिलबु मूं अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि जेके रोज़ो रखंदा ई सुम्हण जे लाइ आहिनि। ज़बरदस्त ज़ारा, गुफ़्तगू ॾाढी सुठी हले पई ऐं असां चाहींदासीं त ब्रेक जी तरफ़ बि वधूं। ट्रांसमिशन आहे, प्रोग्राम आहे, नाज़रीन असांखे अॻियां वधिणो आहे ब्रेक जी तरफ़। ऐं हूअं बि जेकॾहिं असां मुआशराती ॻांढापे जी ॻाल्हि कयूं था तॾहिं बि मूंखे लॻे थो त माह रमज़ान हिकिड़ो चांस हर इंसान खे ॾींदो आहे त पंहिंजो बहितर खां बहितर तव्हां किरदारु अदा कयो पंहिंजे मुआशरे में, पंहिंजे घर खां वठी पंहिंजे मुआशरे ताईं। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। ब्रुक बांड सुप्रीम ट्रस्ट जो सहकार सां मौजूदु आहे, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, उन खां अलावा सहकार टैंग ठाहिण वारनि जो मौजूदु आहे, टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो नाज़रीन सहकार अज़मत रमज़ान सां भरपूर मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे नाज़रीन, JS बैंक जो सहकार मौजूदु आहे, JS बैंक वधणो आहे अॻिते। ऐं असां सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल।
सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊं ॿीहर भलीकार चवां थी ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे, स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी। अमित शाह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। डिफरेंट फ्लेवर्स आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार सां बहितरीनु पंहिंजो मयार क़ाइमु रखे थो टैंक जो। ऐं उन खां अलावा असां सां सहकार क्विस जो मौजूदु आहे, क्विस हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जो सहकार मौजूदु आहे, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन, फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे ऐं JS बैंक जो सहकार मौजूदु आहे। तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए सघो था, पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे आसानी सां तव्हां हल करे सघो था। टपाल मेज़बान जो नाज़रीन सहकार भरपूर मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां सिंधी मेज़बानीअ जी सुञाण टपाल मेज़बान। नाज़रीन, अॻियां वधंदासीं। असां सां मौजूदु आहिनि नात ख़्वान, मुख़्तलिफ़ नात ख़्वान हिन मंच ते मौजूदु आहिनि। मां नातिया कलाम मक़बूल अहमद सुल्तानी साहिब जिन खां ॿुधणु चाहींदसि। बिस्मिल्लाह कयो तव्हां। छो हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो, चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो। महबूब दा मेलाए महफिल नूं सजाए रखना उंदे आवन दा वेलाए। मुंहिंजे दर्दन जी बि दवा काना, मुंहिंजे दर्दन जी बि दवा काना, मुंहिंजे दर्दन जी बि दवा काना। मूंखे मदनीअ जे दर ते पुजाए अचो, मूंखे मदनीअ जे दर ते पुजाए अचो। रहमत दा महीनो लोकां दियां लख ठारां साडी ठार मदीना है। मुंहिंजे दर्दन जी बि दवा काना, मूंखे मदनीअ जे दर ते पुजाए अचो। छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो। मां ग़ुलामी सदाईं सजन जी ॾियां, हुन जे अंगण जी वेही बुहारी ॾियां। मां ग़ुलामी सदाईं सजन जी कयां, हुन जे अंगण जी वेही बुहारी ॾियां। ख़ैर मुंहिं जो गुरो था अवां जे करे, ख़ैर मुंहिं जो गुरो था अवां जे करे, ख़ैर मुंहिं जो गुरो था अवां जे करे। बस मदीने ॾे मूंखे लॾाए अचो, बस मदीने ॾे मूंखे लॾाए अचो। छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो। मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी, मां मदीने ॾे वेंदुमि कंदो रब धणी। मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी,
मां मदीने ॾे वेंदुमि कंदो रब धणी जेके हिन साल माण्हू मदीने वञनि जेके हिन साल माण्हू मदीने वञनि जेके हिन साल माण्हू मदीने वञनि हुन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचो हुन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचो सॼी ॻाल्हि नसीब जी आहे जंहिंखे घुराए मदनी उहा मर्ज़ी हबीब जी आहे जेके हिन साल माण्हू मदीने वञनि हिन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो आहा सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह तव्हांजे आवाज़ में ॾाढी मिठास आहे ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां चवंदा आहिनि न इश्क सां पढ़णु त उहो महसूस बि थिए पियो असां अॻियां वधंदासीं मोहम्मद सलीम जामरो बि मौजूदु आहिनि भाग नातिया कलाम असां ॿुधणु चाहींदासीं बिस्मिल्लाह कयो तव्हां अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन आयो मीर मदनी सुरहान थी वई चौ तरफ वहवा वाखाण थी वई चौ तरफ वहवा वाखाण थी वई आयो मीर मदनी सुरहान थी वई चौ तरफ वहवा वाखाण थी वई हूरुन हिंदोरो लोॾियो पे नूरी हूरुन हिंदोरो लोॾियो पे नूरी हर आस थी वई सब जीत पूरी हर आस थी वई सब जीत पूरी पखी पाण में कल पिया ॿोलियूं बाज़ारियूं पखी पाण में कल पिया ॿोलियूं बाज़ारियूं ख़ुशीअ मां पंहिंजे परड़नि खे खोलियूं ख़ुशीअ मां पंहिंजे परड़नि खे खोलियूं आयो मीर मदनी सुरहान थी वई चौ तरफ वहवा वाखाण थी वई चौ तरफ वहवा वाखाण थी वई अहिड़ो रहबर मोहम्मद मिली वियो अहिड़ो रहबर मोहम्मद मिली वियो हर कंहिंजो वक़्तु भाग खुली वियो हर कंहिंजो वक़्तु भाग खुली वियो आयो मीर मदनी सुरहान थी वई चौ तरफ वहवा वाखाण थी वई चौ तरफ वहवा वाखाण थी वई तव्हांजो ऐं वासलम मौजूदु आहिनि किचन में सो तव्हां खां टैंक तयारु कराईंदासीं बिल्कुलु बिल्कुलु टैंक जो कहिड़ो फ्लेवर आहे तव्हां मैंगो फ्लेवर ऐं ठाहिण कुझु चवंदुसि त मैंगो फ्लेवर असांखे जेको तव्हां पसंदि आहे मूंखे ज़्यादातर ऐं टैंक तव्हांखे छो वणंदो आहे टैंक त मूंखे इन करे वणंदो आहे जो मुंहिंजे रोज़े खां पोइ मूंखे एनर्जी ॾींदो आहे माना मुंहिंजी एनर्जी वधाए छॾींदो आहे एनर्जेटिक बणाए जी हा बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़े जग तव्हां 3 स्पून हिकिड़ी जग में इस्तेमालु करे सघो था अगरि हाफ जग आहे त तव्हां हुनखे 1.5 स्पून इस्तेमालु करे सघो था ओके ज़बरदस्त ऐं टैंक
वॾनि खे त पसंदि आहे पर ॿारनि खे तमामु घणो बिल्कुलु वणंदो बिल्कुलु जेको आदि ज़हरा ॻाल्हि कई अॻणे जी। त ॿारनि असांजी त आहे ई आहे पर असांजा ॿार जेको असां अॻ में वेठा हूंदा आहिनि त टैंक पहिरियों असीं पीअंदासीं पोइ तव्हां पीअंदव। बिल्कुलु ज़बरदस्त। नाज़रीन असां साही जी तरफ़ वधंदासीं। अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं ट्रांसमिशन में असां सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं उन खां अलावा सहकार नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। टैंक जो भरपूर सहकार नाज़रीन असां सां मौजूदु आहे एनर्जेटिक रमज़ान एनर्जेटिक ड्रिंक टैंक जी। ऐं उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन सहकार भरपूर मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल जो, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे ऐं JS बैंक जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। JS बैंक वधणो आहे अॻिते। ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान जो सहकार मौजूदु आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण कारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में ऐं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। नाज़रीन उन खां अलावा सहकार टैंग ठाहिण वारनि जो मौजूदु आहे। बड़ा बहितर मुस्तक़बिल रोज़ाना टैंग असां वटि तयारु थी चुको आहे। ऐं उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार क्विज़ जो मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार असां सां मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जो सहकार असां सां मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन फॉर्मी जो सहकार असां सां मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं उन खां अलावा JS बैंक जो सहकार असां सां मौजूदु आहे। तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए सघो था JS बैंक जो। ऐं JS बैंक जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त स्लोगन सुठो आहे JS बैंक वधणो आहे अॻिते। ऐं उन खां अलावा असां सां सहकार भरपूर मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं ट्रांसमिशन जी तरफ़ आऊं चाहींदसि त जल्दी अॻियां वधां। अलम साहब असां वटि टाइम जी नज़ाकत आहे। मूं चाहियो पिए त इन दी एंड तव्हांजो मैसेज हुजे। जी मुबारक में जीअं अल्लाह तबारक व तआला असांखे इहो मौक़ो अता फ़रमायो त जीअं असां माह सियाम में दाख़िल थियासीं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमतुनि जा दरवाज़ा खोले छॾिया ऐं दोज़ख जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। अहिड़े ई नमूने असांखे बि खपे त असां ग़रीबनि जे लाइ पंहिंजी दौलत जा दरवाज़ा खोले छॾियूं, पंहिंजे दिलि जा दरवाज़ा खोले छॾियूं, पंहिंजी मुहबत जा दरवाज़ा खोले छॾियूं। जेके ग़रीब आहिनि, जेके असांजा ग़रीब पाड़ेसीरी आहिनि, जेके असांजा मिट माइट आहिनि, जिन खे असां सुञाणूं था, असांजा दोस्त अहबाब आहिनि, उन्हनि जे लाइ असांजो दस्तरख़ान जो जेको दरवाज़ो आहे उहो खुली वञे। हीअ माह सियाम भलाई जो महीनो आहे, हीअ ख़ैर ख़्वाही जो महीनो आहे, हीअ ख़ैरातुनि जो महीनो आहे। हिन महीने में हिकिड़ो बानो हिकिड़ो रुपयो अगरि ख़र्च करे थो त उनखे अल्लाह तबारक व तआला यानी उन नफ़ली ख़ैरात जो फ़र्ज़ जे बराबरि सवाब अता फ़रमाए थो। हिकिड़े फ़र्ज़ जो 70 भेरा वधीक अल्लाह ताला अजर ऐं सवाब अता फ़रमाए थो। त हिन महीने में ख़ासि तौर ते जेके असां जूं इबादतूं पंहिंजी उन तरीक़े सां हलनि पियूं उहे हलंदियूं रहनि, पर इन सां गॾोगॾु असांखे सिल रहमी, असांखे जेका मिटी माइटी आहे, सिल रहमी आहे, जेका ग़रीब परवरी आहे, असांखे जेको सब्र जो मादो अख़्तियार करिणो आहे, असांखे कावड़ खे ख़तमु करिणो आहे, गुस्से खे छॾिणो आहे, ऐं जेके अल्लाह ताला जूं हराम कयल जेके बि हुदूद आहिनि असांखे पासो करिणो आहे। तॾहिं असांजो ही माह सियाम असांजे लाइ बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सबबु थी सघे थो ऐं अल्लाह ताला जी मुहबत ऐं मारिफत जो वसीलो थी सघे थो। अमल जे हवाले सां अलामा साहब मूं चाहियो पिए त असां वटि खोट हूंदी आहे अमल जी, कौल ऐं फ़ैल में असां वटि घणो तज़ाद हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारो, लिम तक़ूलूना मा ला तफ़अलून, तव्हां उहा ॻाल्हि छो था चओ जेका पाण नथा कयो। कबुर मक़तन इंदल्लाह, अल्लाह ताला जे नज़दीक इहा बुरी शइ आहे। असां पंहिंजी ज़िंदगी जो मामूल बणायूं, जेको कमु असां करियूं था उन जो असां अॻिते ॿिए खे चऊं। अगरि असां ईअं न कंदासीं, असांजो अमल कोन्हे, ॿिए खे चवंदासीं त इन जो नेगेटिव असरु पैदा थींदो साम्हूं वारे ते ऐं इहो मुआशिरे में नुक़सान ऐं बिगाड़ जो सबबु पैदा थींदो। सभ खां पहिरीं असां पाण पंहिंजे वजूद खां, पंहिंजे जिस्म खां अमल जो आगाज़ करियूं,
उन खां पोइ ॿिए खे उन जी तरग़ीब ॾियूं इंशाअल्लाह अल्लाह ताला बि राज़ी थींदो असांजे मुआशिरे में बि सुधारो ईंदो सुभान अल्लाह माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज ऐं तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां अल्लामा ताहिरुल तारी साहब तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो आहे ज़ारा साहिबा तव्हांखे अची करे कीअं लॻो इन शॉर्ट तव्हांजो मैसेज वठंदासीं तमामु सुठो लॻो ऐं हे छोटकारे जो महीनो जेको बाबरकत महीनो कोशिशि कयो त हिन में पंहिंजे ज़ुबान सां ऐं पंहिंजे हथ सां ॿियनि खे महफ़ूज़ रखो ऐं इबादतूं कयो ऐं हिन महीने खे अवेल कयो छो जो कुझु माण्हू जेके हिन महीने में हुआ अॼु मौजूदु न आहिनि उन्हनि खे यादि कयो सुभाणे असांजी बि का ख़बर कोन्हे सो हीउ महीनो जेको आहे हिनखे तमामु सुठे नमूने सां इबादतुनि में ऐं सफ़ाई सुथराई सां हिनखे ज़बरदस्त ॾाढो सुठो बहितरीनु तव्हांजो मैसेज ज़ारा ऐं असलम साहब हिन तरफ़ असां सां मौजूदु आहिनि ऐं तव्हां चांहि तयारु करे रहिया आहियो जी टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण ज़बरदस्त ॾाढो सुठो जी अच्छा भासला मूं एतिरो पुछणु चाहियां पिया त हिकिड़े कप में केतिरी असां हीअ यूज़ करे सघूं था ओके वन स्पून हिकिड़ो जी तव्हां ऐड कयो ओके जी ज़बरदस्त कड़क चांहि मतिलबु असांखे नीड हूंदी आहे जेकॾहिं असां सहरी करे रहिया आहियूं या इफ़्तार असां कयूं था त उनखां पोइ असांखे हिकिड़े चांहि जे कप जी ज़रूरत ज़रूरु हूंदी आहे सो टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण बहितरीनु ऑप्शन आहे अलामा साहब आउं तमामु शुक्रगुज़ार आहियां सिर्फ़ु मां न मुंहिंजी इंटायर टीम थैंकफुल आहे जो तव्हां पंहिंजे हेक्टिक स्केड्यूल मां असांखे टाइम ॾियो था ऐं असांजी हिन ट्रांसमिशन खे तव्हां ख़ूबसूरत बणायो ऐं हीअ जेको क्विज़ जो गिफ्ट बॉक्स आहे इहो तव्हां सां गॾु वेंदो ऐं भाउ सलीम तव्हां सां गॾु क्विज़ जो गिफ्ट बॉक्स वेंदो तव्हांजी महिरबानी तव्हां आयो पंहिंजो टाइम तव्हां असांखे ॾिनो ऐं नड़ो असां सां मौजूदु आहे कारी मोहम्मद नौमान पांडा जो गिफ्ट तव्हां सां वेंदो सफ़ाई और सिहत साथ साथ तव्हां सां हीउ गिफ्ट पैक गॾु वेंदो ऐं उनखां अलावा मक़बूल अहमद सुल्तानी साहब असां सां गॾु रहिया तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां तव्हां सां गॾु गिफ्ट बॉक्स वेंदो नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं ज़ारा साहिबा आउं तव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां तव्हां टाइम ॾिनो असांखे ऐं फॉर्मी जो हीउ गिफ्ट बॉक्स तव्हां सां वेंदो ऐं भाउ असलम तव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां भरपूर तव्हां साथ असां सां निभायो आहे व्यूअर्स इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं ऐं आउं हींअर तव्हां खां इजाज़त वठंदसि पंहिंजी दुआउनि में रखिजो यादि बहितरीनु महीनो आहे ख़ूबसूरत महीनो आहे इबादतुनि खां पोइ असांखे बि यादि कंदा कयो पंहिंजनि दुआउनि में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में नाज़रीन भरपूर सहकार रहियो ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु मयार जो नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार भरपूर सहकार मौजूदु रहियो आहे नेल्सन पैंट्स जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे नेल्सन पैंट जी ख़ुशूसियत इहा आहे त हीअ पैंट तव्हांखे 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो रंग ज़िंदगी जो नाज़रीन उन खां अलावा असां सां भरपूर सहकार मौजूदु रहियो अज़मत रमज़ान में टैंक ठाहिण वारनि जो एनर्जेटिक रमज़ान एनर्जेटिक टैंक जी ड्रिंक ऐं जॾहिं टैंक जी ॻाल्हि कयूं था त वाइटामिन सी सां भरपूर आहे वाइटामिन डी सां भरपूर आहे ऐं ज़िंक सां टैंक भरपूर आहे जेको ॿारनि खे तमामु घणो पसंदि ईंदो आहे ऐं चवंदा आहिनि टैंक जो जेको स्लोगन आहे ॾाढो ज़बरदस्त स्लोगन आहे बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार भरपूर मौजूदु रहियो क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो सहकार असां सां मौजूदु रहियो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो सहकार मौजूदु रहियो वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो नाज़रीन फॉर्मी जो अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रहियो फॉर्मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ज़बरदस्त स्लोगन आहे फॉर्मी वारनि जो ऐं उन खां अलावा अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु रही आहे JS बैंक जी तव्हां क्रेडिट कार्ड पिणु ठाराए सघो था ऐं पंहिंजनि ख़र्चनि जे मसइलनि खे बि आसानी सां हल करे सघो था JS बैंक वधिणो आहे अॻिते नाज़रीन उन खां अलावा भरपूर असां सां सहकार मौजूदु रहियो टपाल मेज़बान सिंधी मेज़बानी जी सुञाण सिंधी मेज़बानी जो राज़ टपाल मेज़बान ऐं आख़िर में वेंदे वेंदे अव्हां जे लाइ नातिया कलाम छॾींदा वेंदासीं ऐं कारी मोहम्मद नौमान जो आवाज़ु हूंदो जी बिस्मिल्लाह कयो तव्हां सल्लल्लाहु अलैहि या रसूल
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ए खत्म रुसुल मौलाए कुल ए खत्म रुसुल मौलाए कुल हाजुर जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जहरा आयूं सरकार अमां जायूं मुंहिंजा साईं अमां जायूं ए खत्म रुसुल मौलाए कुल हिन दर्द जे मारुन जा दरबान अवी आयो साहिबत सखावत जा सुल्तान अवी आयो इकराम भी आयो एहसान भी आयो इकराम भी आयो एहसान भी आयो ही अखड़ियूं झुकियल गोरनि सां भरियल ही अखड़ियूं झुकियल गोरनि सां भरियल साम्हूं जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जहरा भी आयूं सरकार अमां जायूं मुंहिंजा साईं अमां जायूं ए खत्म रुसुल मौला